नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो छो जी परमात्मा बाप हाणे पाण आत्माउनि खे पावन ठाहिण आयो आहे न। पतित पावन बाप आयो आहे पाण पतित आत्माउनि खे पावन ठाहिण। उहो वेही करे पाण खे सम्झाए थो। पतित ॿार ई हाणे पावन ठहनि था के द्वारा निराकार परमपिता परमात्मा द्वारा। 5000 साल में हिकु बार बाप अची करे पाण खे पावन ठाहींदो आहे। रावण जो राज्य थियण जे कारण हिन समय दुनिया में सभी पतित आहिनि। पतित हुननि खे चइबो आहे जो विकार में वेंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा आहिनि जो विकार में न वेंदा आहिनि न दुनिया में ब्रह्मचारी रहंदा आहिनि न, सम्झंदा आहिनि कि असां निर्विकारी आहियूं। जीअं पादरी आहिनि, मुल्ले काजी आहिनि, बौद्धी बि आहिनि जो पवित्र रहंदा आहिनि। हुननि खे पवित्र केरु ठाहियो न, उहो खुदि ई पंहिंजे हिसाब पंहिंजे उन्हनि खे खुदि खे ई पवित्र जीवन सुठो लॻंदो अथनि, हिन पवित्र रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि दुनिया में अहिड़ा ॾाढा धर्म आहिनि जंहिंमें कई माण्हू विकार में न वेंदा आहिनि, परंतु हुननि खे पतित पावन बाप थोड़ी पावन ठाते। वो तो खुद ही पावन ठाहींदा आहिनि। घर बार छॾे या घर में भी रही करे पावन रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पोइ अहिड़ा मनुष्य सतयुग में न अची सघंदा आहिनि। सतयुग में कहिड़ी आत्माएं ईंदियूं जेके पतित आत्माउनि खे जेके पावन बाप ठाहींदो। बाबा जी श्रीमत ते हली करे बाबा खे यादि करे जो आत्माएं पावन ठाहींदियूं उहो ई वञी करे पावन दुनिया सतयुग में राज्य कंदियूं। सन्यासी भी 5 विकार खे छॾंदा आहिनि न, परंतु हुननि खे सन्यास के करायो? पतित पावन परमपिता परमात्मा त सन्यास न कराई न। पतित पावन बाप जे सिवाय सफलता त मिली न सघंदी आहे। ॾिसो उहो सभु पावन रहंदा आहिनि, विकार में न वेंदा आहिनि, लेकिन हिते त बाबा चए थो कि मूंखे प्रवृत्ति मार्ग स्थापन करणो आहे। स्त्री पुरुष घर गृहस्थ हुजे लेकिन स्त्री पुरुष पवित्र रहनि। हिन करे सन्यासी या अहिड़ा जेका माण्हू आहिनि जो बिना शादी करे ब्रह्मचारी में रहंदा आहिनि उहो सतयुग में न अची सघंदा आहिनि। बाबा त चवंदा आहिनि शादी कयल हुजनि स्त्री पुरुष खे विच में ये ज्ञान जी तलवार रखी करे पंहिंजो जीवन पवित्र ठाहिणो आहे। ऐं जे शादी न कई आहे उहो मूंखे यादि करे पवित्र रहो। सिर्फ़ हिकु इहो जनम, पोइ तव्हां सतयुग में वञी करे पवित्र दुनिया में तव्हां अची सघंदा आहियो। पावन दुनिया शांति धाम न हूंदी आहे। छो जी दुनिया मतिलब जाते मनुष्य हुजनि, जीव जंतु प्रकृति सभु हुजे। हिते त बाप ईंदा आहिनि पाण खे पावन ठहिण जी श्रीमत ॾियण। सतयुग खे चइबो वाइसलेस दुनिया। हिन सां सिद्ध आहे कि सतयुग में अचण वारा जरूर पावन हूंदा न। वाइसलेस मतलब निर्विकारी दुनिया जाते विकार न हुजनि। सतयुग में भी पवित्र हुया, शांति धाम में भी आत्माएं पवित्र रहंदियूं आहिनि। इहो रावण राज्य में सभी आत्माएं पतित आहिनि। पुनर्जन्म भी हिते ई थी वठनि त ॿियो ई पतित थींदी थी वञनि। द्वापर युग खां आत्माएं पतित थियण शुरू कयो आहे न। हाणे त घोर पतित थी वियूं आहिनि, कारी आत्माएं थी वियूं आहिनि। सतयुग में भी आत्माएं पुनर्जन्म वठंदियूं आहिनि, लेकिन हुते विकार न हूंदा आहिनि न, हिन करे आत्मा कारी न थींदी आहे। हिते पुनर्जन्म वठी करे ॿियो विकार में वञी करे कारी थींदी आहे। सतयुग खे चइबो संपूर्ण निर्विकारी दुनिया। हर त्रेता में 2 कलाक घटि हूंदियूं आहिनि, परंतु विकार त न हूंदो आहे न। श्री राम श्री सीता 14 कलाक संपूर्ण आहिनि। हुननि खां वॾा लक्ष्मी नारायण 16 कलाक संपूर्ण आहिनि। ॾिसो जॾहिं पूर्णिमा हूंदी आहे तॾहिं त सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं। छो जी सूर्यवंशी घराने वारियूं आत्मायूं संपूर्ण पावन हुयूं न।
16 कला संपूर्ण हुयूं। हिन करे पूर्णिमा जे ॾींहुं सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं। हिन सां सिद्ध आहे कि हाणे बाप अची करे पाण खे संपूर्ण पावन थो ठाहे, मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो थो ॾे न। बाब ही गाइड आहे। हिन दुनिया में पवित्र त ॾाढा आहिनि, सन्यासिन खे बि पवित्र आहिनि, त ही त उन्हनि जो मान कंदा आहिनि न सभु उनजो। लेकिन उन्हनि खे निराकार परमात्मा थोड़ी पावन ठाते, वो त खुद घर बार छॾे करे वञी करे सन्यास कनि, जप तप आदि कंदा आहिनि, घर खे छॾे करे कंदा आहिनि न। हिते त बाबा चवनि था घर गृहस्थ बि संभालो, धंधा धोरी बि करो, पढ़ाई आदि करो त उहो बि करो, ॿार आदि अथव त हुननि खे बि संभालदे हुए पवित्र रहो। हिते कुझु छॾिणो न आहे, हिते बुद्धि सां सभु कुझु छॾिणो आहे, बुद्धि सां सभु कुझु मोह छॾिणो आहे, बाक़ी करणो सभु कुझु आहे। पावन ठहिणो आहे काथे, सभिनि जे विच में रही करे, दुनिया में रही करे पावन ठहिणो आहे। असांखे पावन ठाहिण वारो केरु आहे? असां ठहूं था पावन, निराकार परम पिता परमात्मा जी शक्ति सां असां पावन था ठहियूं। और सन्यासी ब्रह्म मां तत्व खे योग लॻाईंदा आहिनि, हुन सां पावन ठहींदा आहिनि, त फ़र्क़ु थी वियो न। ॾिसो बाबा चवंदा आहिनि कि उहो हुननि जी मत ख़ुदि जी अथनि, ख़ुदि जी मत जे अनुसार पवित्र रहंदा आहिनि। हिते त पाण बाप जी मत सां पवित्र था ठहूं न। पतित पावन बाप अची करे पाण खे मत ॾिनी अथई कि हीअ अंतिम जन्म मुंहिंजे खाते हिन विकारनि ते जीतो। बाप चवंदा आहिनि हे ॿार, काम ही तव्हांजो महाशत्रु अथव, हिन ते जीत पायो। छो जी आत्मा दुखी जन्म जन्मांतर खां दुखी छो थी थिए? मुख्य हिन विकार जे कारण। हीअं न चईंदासीं, ॾाढा ॿार लिखंदा आहिनि कि बाबा असां विकार में वियासीं त हिन करे कारो मुंहुं करे छॾियो। बाबा चवंदा आहिनि क्रोध लोभ मोह अहंकार सभु विकार बुरा आहिनि, लेकिन हुन मां बि मुख्य सावधानी कहिड़े विकार खां करणी आहे? हिन काम विकार खां। ॾिसो गीता में बि लिखल आहे न, काम मां शत्रु आहे, त हिन विकार छो लिखल आहे? छो जी हिन जे कारण ई मनुष्य आत्मा दुख थी भोगे। लेकिन कंहिंखे पतो ई न आहे कि हिन विकार जे कारण ही आत्माउनि खे दुख थो थिए, हिन मुख्य विकार जे कारण ही दुनिया एतिरी दुखी थी वई आहे। हिन ॻाल्हियुनि खे पाण खे केरु थो ॿुधाए? निराकार परम पिता परमात्मा ब्रह्मा तन में अची करे ॿुधाए थो। ड्रामा अनुसार जेका अची करे हिते ब्राह्मण ठहींदा, उहो वञी करे सतयुग में वेंदा। ॾिसो बाक़ी सत्संग में तव्हांखे हीअं थोड़ी चईंदा आहिनि भई तव्हां इहे सत्संग ॿुधो त ऐं जेको ॿुधो था उहो घर में वञी अभ्यास करो, पंहिंजे जीवन में धारण करो, पोइ असांखे ॿुधायो तव्हां केतिरो % धारण कयो, हुन अनुसार असांखे रोज़ ॿुधाईंदा रहो छा छा पढ़ियो, केतिरो धारणा कयो। छो जी हुन सत्संग में कोई एम ऑब्जेक्ट थोड़ी, कोई उद्देश्य थोड़ी आहे कि इहे सत्संग ॿुधो त तव्हां हीअं ठहींदा। लेकिन हिते त बाबा पाण खे साफ़ थो चए, जेतिरो जेतिरो मूंखे यादि कंदव, जेतिरो ज्ञान जी धारणा कंदव, जेतिरो दैवी गुणनि जी धारणा कंदव, ओतिरो तव्हां ऊच पद सत्युग में पाईंदव। हिते परमात्मा पाण खे उद्देश्य ॾिनो अथई कि इहो ज्ञान सत्युगी नई दुनिया में वञण जे लाइ ज्ञान आहे, हीअ पढ़ाई आहे। त हुन हिसाब सां बाबा पाण खे पढ़ाई बि कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि रोज़ मूंखे राति जो पंहिंजो पोता मेल ॾियो, मूंखे तव्हांजे पूरे सॼे ॾींहं में त छा छा कयो, कीअं कीअं कयो ॿुधायो। स्कूल में बि त टीचर पुछंदा आहिनि न तव्हां सॼो ॾींहुं छा छा कंदा आहियो, छा छा पढ़ाई कई अथव, पोइ उन अनुसार पाण खे मार्क्स बि ॾींदा आहिनि। हिते बि बाबा पाण खे चईंदा आहिनि। ॾिसो बाबा चवनि था सन्यासी घर बार छॾे करे वेंदा आहिनि, लेकिन पोइ वापसि जन्म वठिणो पवंदो अथनि, त बि त घर गृहस्थी वारनि वटि जन्म वठंदो आहे न। छो जी शरीर खपे त उहो त गृहस्थी ॾेई सघंदो आहे, पोइ वञी करे सन्यास कंदा आहिनि। हिते त बाबा चवनि था सत्युगी दुनिया में शरीर बि निर्विकारी हूंदो, शरीर बि पावन हूंदो। हाणे भगवान परम पिता परमात्मा बग़ैर पाण खे पावन कोई ठाहे नथो सघे।
उहो असांजो बाप भी आहे, टीचर भी आहे, सतगुरु भी आहे, ज्ञान जो सागर, सर्व जो सदगति दाता हाणे धरती ते अची करे पाण सभिनि जी सदगति करण आयो हो। उहो आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप, ज्ञान जो सागर, आनंद जो सागर, सुखनि जो सागर। हिन सॼी मनुष्य सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान सिवाय परमात्मा सां जे अलावा कोई ॾेई न सघंदो आहे। परमात्मा ही पाण सभिनि आत्माउनि खे दुखनि सां छुड़ाए करे पाण खे पहिरियों शांति धाम वठी वेंदो आहे, पोइ हुन अनुसार पाण हिन दुनिया में ईंदा आहियूं। पोइ दुनिया में अची करे छा कंदा आहियूं, पोइ सत्युगी दुनिया में नंबर वार ईंदा आहियूं। बाबा त पाण खे शांति धाम में वठी वेंदो आहे, लेकिन शांति धाम मां पोइ हेठि पाण पंहिंजे पुरुषार्थ अनुसार नंबर वार हेठि ईंदा रहंदा आहियूं। हाणे जेको पुरुषार्थ करूं था हुन अनुसार ई ईंदासीं, हुन समय ते ई ईंदासीं। मथे वठी वञण जो कमु बाप जो आहे। पोइ जॾहिं हेठि ईंदा आहियूं त उहो पाण ई ख़ुदि ईंदा आहियूं। बाबा पाण खे हेठि न वठी ईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो मूंखे केॾो तरस पियो न तव्हांजे मथां कि मां हिन सृष्टि ते आयो आहियां। हिते मनुष्य केॾा आहिनि, धर्म भी केॾा आहिनि, जीव जंतु भी केॾा आहिनि। सत्युग में धर्म भी हिकु हूंदो, मनुष्य भी थोड़ा हूंदा, जीव जंतु भी थोड़ा हूंदा। सत्युग में अहिड़ा किचड़ पट्टी थोड़ी हूंदी, हिते त अनेक प्रकार जी बीमारियूं आदि निकिरनि थियूं। पोइ हुन अनुसार नई नई दवाइयूं भी थी निकिरनि, ड्रामा प्लान अनुसार अनेक प्रकार जो हुनर भी तो निकिरे न। केतिरे नए नए प्रकार जो हुनर तो निकिरे। मनुष्य में हुनर ॾिसो अॼुकल्ह वैरायटी टाइप जो आहे। हाणे पारलौकिक बाप जो हुनर छा आहे, पतित आत्माउनि खे पावन ठाहिण जो हुनर आहे। इहो कम सिवाय बाप जे ॿियो कोई करे ई न सघंदो आहे। छो जी पतित आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ पहिरियों आत्मा जी स्मृति खपे, आत्मा जी पहचान खपे, परमात्मा जी पहचान खपे, पंहिंजे घर जी पहचान खपे। ये पहचान तो सिर्फ परमात्मा वठी आहे न, त इहो पतितनि खां पावन ठाहिण जो हुनर हिकु बाप वठी आहे। पोइ तत्व भी पावन थी वेंदा त सत्युग में भी पाण खे पावन शरीर मिलंदो। ॾिसो मूंखे सॾे ई कंदा आहिनि, दुख हरता सुख करता, सभु पंहिंजी पंहिंजी भाषा में मूंखे ई सॾु कंदा रहंदा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो सभु धर्म वारा अलॻि अलॻि पंहिंजी धर्म रीति अलॻि अलॻि नाम सां मूंखे सॾु कंदा आहिनि, या मुंहिंजो अलॻि अलॻि रूप सम्झी करे मूंखे मञनि था। लेकिन जॾहिं मरण जो समय हूंदो आहे त सभु छा चवंदा आहिनि, हुन माण्हू खे जेको मरदो आहे हुनखे चवंदा न भॻवान खे यादि कर, ईश्वर खे यादि कर। हुन समय ईअं न ईंदो आहे कि कृष्ण खे यादि कर, राधे खे यादि कर, ईअं न चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि कि भॻवान खे यादि करो। छो जी हुन जे अलावा ॿियो कोई सहारो ई न आहे न। गॉड परम पिता परमात्मा आत्मा जो पीउ, आत्मा शरीर मां निकिरी वई आहे त माउ पीउ शरीर जा आहिनि न, संबंधी आदि सभु शरीर जा आहिनि। हाणे आत्मा उहो शरीर छॾण वारी आहे त संबंधी भी छुटण वारा आहिनि, लेकिन हिकु संबंधी सदा ई रहंदो आहे। उहो कहिड़ो आहे, निराकार परमात्मा। हिन करे जॾहिं भी कोई मरदो आहे त चवंदा आहियूं भॻवान खे यादि करो। आत्मा खे पंहिंजे बाप जी यादि त ईंदी आहे न। ॾिसो क्राइस्ट धर्म वारा भी भले, क्रिश्चियन धर्म वारा भले क्राइस्ट खे मञंदा आहिनि, त बि अंत में जॾहिं कोई शरीर छॾंदो अथनि उन्हनि जी, त उहो बि चवंदा आहिनि कि गॉड फादर खे यादि करो, गॉड खे यादि करो। गॉड अर्थात भगवान। ॾिसो गॉड त सभिनि आत्माउनि जो हिकु ई आहे न। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो कि असां हिन दुनिया मां अमर लोक में था वञूं, दुनिया में कोई बि न ॼाणंदो आहे। तव्हां बि हाणे ॼाणियो त तव्हांखे कीअं ॿुधायो अथई बाप कि हाणे अॼु नर्क आहे, कल्ह स्वर्ग हूंदो। कोई सम्झंदा आहिनि कि बरोबरि हिन दुनिया में स्वर्ग हुयो, तॾहिं त देवी देवताउनि जो राज्य, देवी देवताउनि जे एॾा सारा मंदिर आदि आहिनि न। कोई हिते थी हिन सृष्टि ते कोई हुजे, कुझु सुठो कर्म करे वेंदा आहिनि, तॾहिं त हुनजो यादगार ठाहींदा आहिनि न। एॾा सारा शिव जा मंदिर ठाहे रखिया अथनि देवी देवताउनि जा। छो जी ज़रूर उहे हिन सृष्टि ते कुझु अहिड़ो कर्म करे विया हुया, हिन करे त हुननि जा मंदिर ठाहे करे पाण हुननि खे यादि था करूं। हिन ई सृष्टि ते देवी देवताउनि जो राज्य हुयो।
बाप अची करे पाण खे वरी खां पावन ठाहे हिन राज्य में वञण जे लाइ तयार थो करे, दैवी गुणनि जी धारणा थो करे। बाबा चए थो जेतिरो तव्हांजे इहे स्मृति में पक्को हूंदो कि हाणे असां अॼु नर्क में आहियूं, कल्ह स्वर्ग में वञण वारा आहियूं, ओतिरो जल्दी जल्दी तव्हां पुरुषार्थ कंदा, ओतिरो जल्दी जल्दी बाप खे यादि कंदा वेंदा। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हां हेतिरा जन्म वरिता अथव, सत्य खां वठी करे तव्हां केॾा जन्म वरिता अथव। हाणे तव्हां शूद्र खां ब्राह्मण ठाहिया आहियो, पोइ ब्राह्मण खां देवता ठाहींदव। अञा पूरा पक्का ब्राह्मण न ठाहिया आहियो, ठाहो था। पोइ जॾहिं ठही वेंदव त पोइ देवता ठही वेंदव। ये संगम युग आहे न। विराट रूप में ब्राह्मणनि जी चोटी मशहूर आहे, हिंदुअनि में बि चोटी निशानी हूंदी आहे। मनुष्य त मनुष्य ई आहे न, खालसा मुस्लिम आदि ये सभु बि आहिनि, हिननि जी बि कोई न कोई निशानी आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो चीनी अफ्रीकन वारनि जी शकल सां पतो लॻी वेंदो आहे कि ये चीनी आहे, ये अफ्रीकन आहिनि। लेकिन हिते भारत में जेका इहे सभु धर्म वारा रहंदा आहिनि, हिंदू खालसा मुस्लिम, इन्हनि जो पोइ अलॻि ई तरीक़े सां पतो लॻी वेंदो अथनि। बाक़ी अहिड़े शरीर जी शकल सां त कोई डिफरेंस न आहे, लेकिन कुझु न कुझु निशानी रखंदा आहिनि। क्रिश्चियन जो भारत सां कनेक्शन आहे, हितां ई त सभु सिखी आहिनि न, सभु हुनर, सभु देश वारा हुनर काथां सिखिया आहिनि, भारतवासी खां ई सिखिया आहिनि न। धन आदि काथां खणी आहे, भारत मां ई खणी आहे न। इहे भारत भूमि ते वैराइटी धर्म आहिनि, हिननि जी रस्म रिवाज पहरावस अलॻि अलॻि आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, तव्हांखे ज्ञान मिलियो त असां सतयुग जी स्थापना करण लाइ बाप जा मददगार आहियूं। हुते त हिकु ई धर्म हूंदो, हिन दुनिया में त वैराइटी धर्म आहिनि। हाणे अंत में पोइ सभु धर्म ख़तम थी वेंदा, पोइ हिकु धर्म जी स्थापना थींदी। नई आत्मायूं पावन हूंदियूं आहिनि। नई आत्मा हीअं न कोई मथां कोई ॿियूं नई आत्मायूं लही वेंदियूं, या कोई हिन सृष्टि ते या हेॾे होॾे काॾे नई दुनिया आहिनि। पतित आत्मा ई पावन ठहींदियूं आहिनि त नई थी वेंदियूं आहिनि। पतित दुनिया ई जॾहिं पावन थी वेंदी आहे त नई थी वेंदी आहे। बाबा चवनि था कि ॾिसो महिमा त सॼी हिकु निराकार परमात्मा जी आहे न, छोजी उहो सभिनि जे दुखनि सां सभिनि खे मुक्त कंदो आहे, सभु दुखनि मां। त बाबा पाण खे सभु दुखनि मां सां मुक्त करे सुख धाम में थो वठी हले, जीवन ही पंहिंजो सुख शांति में थो ठाहे। ॾिसो कीअं दुनिया में धीरे धीरे धर्मनि जी वृद्धि थींदे थींदे हाणे दुनिया में एॾा धर्म थी विया आहिनि। हाणे वरी खां सभु धर्म ख़तम थी करे हिकु धर्म अचण वारो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। जीअं पेड़ पहिरियों नंढो पहिरियों बीज बोईंदा आहियूं, पोइ कीअं ॿ पत्ता निकिरंदा आहिनि, पोइ कीअं धीरे वॾो वॾो थींदो वेंदो, केॾो वॾो थी वेंदो आहे। ईअं ई दुनिया बि आहे। पहिरियों त नंढी सी हुई, नंढी सी जॻह में थोरा सा माण्हू रहंदा, धीरे धीरे वृद्धि पाईंदे पाईंदे हाणे ॾिसो केतिरी दुनिया वधी आहे। समुद्र खे सुकाए करे बि माण्हू पंहिंजा देश आदि था ठाहिनि, ज़मीन ते अलॻि अलॻि घर तरीक़े सां ठाहिनि था। अॼुकल्ह त वॾी वॾी बिल्डिंग ठहिण में देरी थोरी लॻंदी आहे। जीअं ठहिण में देरी नथी लॻे, उहो पोइ ख़तम थियण में बि देरी न लॻंदी, छो जी सतयुगी दुनिया खे त हिते ई स्थापन थियणो आहे न। त नए घर जी स्थापना कंदासीं त पुरानो घर त तोड़णो ई पवंदो न। त तोड़ण जे लाइ पोइ तयारी बि ख़ुदि था करनि। बॉम्ब शादी ठाहिनि त हिन सां छा थींदो, पुराणी दुनिया ख़तम थींदी न, टुटंदी। पोइ हिन ई दुनिया में पोइ नई दुनिया जी स्थापना थींदी। बाबा पाण खे सृष्टि जे आदि मध्य अंत जो पूरो समाचार थो ॿुधाए, त पाण बि हिन रीति ॿुधूं कि कीअं हिन सृष्टि जे पहिरियों छा हुयो, पोइ विच में छा थियो, हाणे हिन सृष्टि जो पुराणी दुनिया जी कीअं सफ़ाई थींदी। त हिन रीति ॿुधंदासीं त पंहिंजी बुद्धि में बि वेंदो कि हा बरोबरि सफ़ाई थियण लाइ विनाश त खपे ई न। विनाश नाम जो अर्थ बाबा तव्हांखे ॿुधाए थो। विनाश नाम जो अर्थ असां पुराने घर खे तोड़े करे नए घर जी स्थापना करणी। सतयुग में त थोड़ा सा मनुष्य हूंदा, कलयुग में ढेर मनुष्य आहिनि।
भगवान वास्ते आहे कि मां हाणे नई दुनिया जी स्थापना करण जे लाइ हिन सृष्टि ते ब्रह्मा तन में आयो आहे ऐं तव्हां सभी ब्रह्मा मुख वंशावली मुंहिंजा मददगार आहियो। ॾिसो, कुख वंशावली ब्राह्मण अलॻि आहिनि जो कुख सां पैदा थींदा आहिनि। मां तव्हांखे ब्रह्मा जे मुख सां पैदा कयो आहे त तव्हां केरु थी वियो? ब्रह्मा जा मुख वंशावली। छो तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो? ॾिसो, छो जी बाबा अची करे हिकु यज्ञ रचियो अथई, राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ रचियो अथई न, त यज्ञ जी संभाल केरु कंदा आहिनि? ब्राह्मण ई कंदा आहिनि। त हिन करे बाबा अची करे पहिरियों ब्रह्मा खे रचियईं, पोइ ब्रह्मा द्वारा पाण सभिनि ब्राह्मणनि खे रचियईं ताकी हिन यज्ञ जी संभाल थी सघे। इहे यज्ञ बाबा पूरी सृष्टि ते इहे यज्ञ रचियो अथई, सॼी सृष्टि ते इहा राजस्व अश्वमेध यज्ञ रचियल आहे। हिन में सॼी पुराणी दुनिया जी सामग्री स्वाहा थींदी, सॼी भूमि ते ई रचियो अथई न, हिकु यज्ञ कुंड थी वियो आहे। हिन में सॼी दुनिया स्वाहा थींदी, यज्ञ कुंड ठाहियो अथई बाबा। इहे सॼी सृष्टि यज्ञ कुंड ठही वई आहे। इन यज्ञ कुंड सां छा थींदो? हिन सां पुराणी दुनिया खलास थी करे नई दुनिया जी स्थापना थींदी। इहे कुंड पवित्र नयो थी वेंदो, अर्थात इहा सृष्टि ते जाते यज्ञ रचियल आहे इहो ई वञी करे इहो ई सृष्टि रूपी कुंड नयो थी वेंदो। पोइ हिन सृष्टि रूपी कुंड ते केरु ईंदा? देवी ऐं देवता, अर्थात पाण ई आत्माऊं जॾहिं पावन थी वेंदासीं त पाण ई आत्माऊं पावन शरीर में हिन सृष्टि ते पावन आत्मा ईंदियूं, तत्व बि पावन हूंदा। पोइ हिन सृष्टि में पोइ जेको पाण खे शरीर मिलंदो उहो बि पावन हूंदो। हुन पावन शरीर पावन आत्मा खे छा चईंदासीं? देवी ऐं देवता। समुद्र चारों तरफ़ आहे, सॼी दुनिया नई थी वेंदी, उथल पाथल त ॾाढी थींदी, नज़र बि थो अचे न कीअं दुनिया में उथल पाथल थिए थी। ईअं न कोई जगह थींदी कोई जगह न थींदी, न, पूरी दुनिया मतलब पूरो विश्व जी उथल पाथल थी करे पूरी विश्व जी पुराणी सभु सामग्री स्वाहा थी वेंदियूं, अर्थात ख़तम थी वेंदियूं। पोइ हिन पूरी सृष्टि ते हिकु नयो धर्म नई दुनिया स्थापन थींदी। पोइ हुन दुनिया में सभु चीजूं कीअं हूंदियूं? सोने जी, हीरे जी। बाबा चवनि था जेको तव्हां थाली में रोटी था खाओ वो थाली भी हीरे और सोने जी हूंदी, तव्हांजा सभु बर्तन बि सोने जा हूंदा। हुते इहे पंखो आदि थोरी हूंदो, छो जी हुते त पहाड़ी मौसम हूंदो आहे। पंखो त लॻाईंदा आहियूं जॾहिं गर्मी थींदी आहे, हुते त न गर्मी थींदी न सर्दी थींदी न बारिश आदि थींदी। हुते त पहाड़ी मौसम रहंदो, बारिश थींदी त कीचड़ थी वेंदो न, पोइ कीचड़ थी वेंदो त पोइ सतयुगी दुनिया में कीचड़ शोभदो छा? न, त हिन करे हुते बारिश आदि बि न थींदी आहे। अथाह ज़मीन हूंदी आहे, अथाह पाणी हूंदो आहे ऐं कोई रोक टोक न हूंदी आहे। हूंदी ही नंढी दुनिया आहे, नंढी दुनिया में थोड़ा सा मनुष्य, हिकु ही धर्म हूंदो, हिकु जो ई राज्य हूंदो, पोइ लड़ाई झगड़ो त थींदो ई न। त अहिड़ी सुखनि जी दुनिया में वञण जे लाइ बाबा पाण खे तयार थो करे, त पाण खे कॾहिं नशो चढ़ंदो, कॾहिं ख़ुशी थींदी। भई कोई तव्हांखे चए भई इहो फंक्शन आहे त पाण हाणे खां ई तयारी शुरू करे छॾंदा आहियूं न, बसि उहो इन्विटेशन ॾेई वियो आहे, हाणे हुनजो फंक्शन आहे त हलणो आहे। त बाबा बि तव्हांखे हाणे इन्विटेशन थो ॾे। बाबा चए थो मां तव्हांजे लाइ नई दुनिया जी स्थापना करण आयो आहियां, त हुते तव्हांखे हलणो अथव। त नई दुनिया में हलण लाइ पहिरियों तयारी त करणी पवंदी न, ईअं ई थोरी नई दुनिया में हलंदासीं। त बाबा चवनि था कि तयारी करण लाइ ॾाढो सिंपल तरीक़े सां पाण खे तयारी करणी आहे। उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे कंहिंसां गॾु रहणो आहे? पंहिंजे निराकार बाप सां गॾु रहणो आहे। तॾहिं पाण जी आत्मा पावन थी वेंदी, दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी ऐं पाण सभु कहिड़ी दुनिया में हली वेंदासीं?
सत्युगी नई दुनिया में, पावन दुनिया में, सुख शांति प्रेम आनंद पवित्र दुनिया में वेंदा। त परमात्मा बाप मूंखे ये ॻाल्हियूं ॿुधाई, तो इनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदर विचार कजो, पोइ इनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।